आवे जुल्फ़कार अली नक्शबंदी खुतबा दे फ़कीर में वाक़ियो लिखियो आहे हिकिड़ो ग्वालो हुयो लाहौर जो। ग्वालो ग्वालो सम्झो था नी, जेको माल ॾोहंदो आहे वागन ते जेकी कमु कंदा, उन ग्वाले खे मके मदीने जी मोहब्बत थी। माण्हुनि खां पुछा कंदो पियो अथे त बाबा बैतुल्ला कीअं वञिबो, मदीने कीअं वञिबो। पोइ हुनखे ॾस ॾिनऊं त लाहौर मां ट्रेन ते वेहिबो, उहा ट्रेन वञी कराची कैंट स्टेशन ते लाहींदी, उतां वरी टांगा खणंदा वरी सफ़ीनतुल हुजाज, पोइ सफ़ीना जहाज में वेहिबो, उहो जिदे लाहींदो, जिदे खां मको। उहो ग्वालो मोहब्बत उन जे दिल में बैतुल्ला जी मक्के मदीने जी मोहब्बत। न पैसो न पाई न शनाती कार्ड न पासपोर्ट, हिकिड़ी गोडड़ी हिकिड़ी कमीज़। अचे लाहौर जे स्टेशन ते बीठो, माण्हुनि खे चए यार मूंखे मक्के मदीने वञिणो आहे। कीअं वञिजे? माण्हू चयो ही चरियो आहे। 3 ॾींहं पे चक्कर ॾिन त बाबा मां मक्के मदीने वेंदुसि। पोइ हिकिड़ो टीटी हुयो, हुनखे रहम अची वियो, हुन चयो असांखे पोएं गाॾे में वेह, कराची ताईं तोखे मां थो पहुचायां, अॻिते वरी रब पहुचाईंदो। ट्रेन जे पोएं गाॾे में वेठो, पोइ हिनखे मानी मानी खाराईंदो हुयो, वञी कराची कैंट स्टेशन ते लाथई। हाणे उतां सफ़ीना जहाज जिते वेंदो उतां वरी टांगा हलंदा। हुन चयो असांखे टांगा वञो, हाजी वञनि पिया, उन्हनि जो सामान खणी टांगे ते रखियईं। उन ग्वाले उन्हनि हाजियुनि खे चयो यार सफ़ीनतुल हुजाज ताईं मूंखे वठी हलो, किरायो मूं वटि कोन्हे को। हुननि चयोसि वेह, तोखे होसि ताईं खणींदा। उते अची पहुतो बग़ैर पासपोर्ट जे, बग़ैर शनाती कार्ड जे, बग़ैर पैसे। हाणे जहाज में कीअं वेहे? पोइ जेके कूली हूंदा नी, जेके जहाज में सामान रखंदा आहिनि गाड़ियुनि वर्दियुनि वारा, इन ग्वाले हिकिड़े कूलीअ खे चयो त या वर्दी मूंखे ॾे, हाजियुनि जो सामान मां थो जहाज में रखां, पैसा भली तूं वठी। हुन चयो भई भली ॻाल्हि आहे। हुन कूलीअ पंहिंजी वर्दी लाइ हिन ग्वाले खे ॾिनी, पाण मोतबर थी कुर्सीअ ते वेही रहियो। हिन ग्वाले हाजियुनि जो सामान खयो, जहाज में रखंदो हुयो। बहरी जहाज हूंदा, सफ़ीना जहाज। जे चांडे साहब चयो या खुदा ज़ुल्क़ाद जो महीनो हुजे, मुंहिंजो अरबी समुंड में सफ़ीनो हुजे। ज़ुल्क़ाद जो महीनो शुरू थी वियो अथव, अॼु काई तारीख़ आहे? पहिरीं। या खुदा ज़ुल्क़ाद जो महीनो हुजे, मुंहिंजो अरबी समुंड में सफ़ीनो हुजे। ही भी ग्वालो वीचारो बहानो करे कूलीअ खां वर्दी वतई, हाजियुनि जो सामान अंदर जहाज में रखी, सफ़ीना जहाज में। पोइ पंहिंजी गोडड़ी पाए, कमीज़ पाए अंदर वेही रहियो। वो कोली वारी वर्दी, कूली वारी ॿिए खे चई दादा इहा वर्दी फलाणे कूलीअ खे ॾे, असां वञूं था मके में। अंदर ई वेही रहियो, छो त पुछा थींदी आहे गेट ते, टिकेट जी पासपोर्ट जी, अंदर ई वेही रहियो। बस जहाज हलियो, सुभान अल्लाह। ख़ुशीअ में मापे ई न करे। जहाज बि सफ़ीना जहाज बि सम्झो तव्हांजे आरब ॻोठ जेतिरो त हूंदो, अञा बि वॾो। एॾा जहाज आहिनि, हुन में कोठियूं हाजियुनि सां वेही कचहरी करे, ख़ुशीअ में मापे ई न। पोइ हिकिड़े हाजी साहब सां दोस्ती थी वियसि, जहाज में 8 ॾींहं हलंदा जहाज। और हाजी साहब खे चई त जेॾीमहिल जिद्दो ॾिसण में अचे त मूंखे ॿुधायो। रात जो 3-4 बजे जिद्दे जूं बत्तियूं ॾिसण में अचनि पियूं। उन हाजी साहब चयसि बाबा जिद्दो इहो आहे, इंशाअल्लाह असां फजर जी नमाज़ जिद्दे में पढ़ंदासीं। जीअं जो उन हाजी साहब हिन ग्वाले खे चयो त जिद्दो इहो आहे त जहाज मां टप ॾिनई। अरे भेणा ही छा थी वियो? हिन बि कंहिंखे न ॿुधायो त मथां वरी हिन ते इल्ज़ाम न लॻे त हिन हाजीअ खे मारियो। बसि ही बि चुप। जहाज वञी जिद्दे पहुतो, उते बि वरी 8-10 ॾींहं रहणो पवंदो जिद्दे में। अॻे हज जा सफ़र ॾुखिया, हाणे त रुगो 3 कलाक जिद्दे में वेहूं था त हाजी परेशान दाहूं था कंदा, हेॾी तकलीफ़। असां अहिड़ा हाजी साहब बि ॾिठा जेके 2-2 साल सफ़र करे उते पहुता।
अल्लाह अकबर प्यादल उन्हनि जा दास्तान तव्हां ॿुधो त तव्हां हैरान केॾी उन्हनि खे मोहब्बत हुई चयोसीं 2 साल असां सफ़र करे जॾहिं बैतुल्लाह ते जो नज़र पई त असांजा थक ई लही असांखे महसूस ई न थियो त का असांखे तकलीफ़ थी आहे मोहब्बत में विया पोइ वरी मके खां मदीनो वरी हज पोइ उहो हाजी साहब जो चवे त मां बैतुल्लाह जो तवाफ़ पियो कयां ॾिठुम त हिकिड़ो ॻाढ़े रुमाल सां अरबन वारो नोग पातो पियो आहे जुबो अञा जो वेझो वञा हुनखे घूरे करे जो ॾिठुम त हू ग्वालो बैतुल्लाह जो तवाफ़ पियो थो करे अड़े फलाणो ग्वालो त तूं न आई आहे मां भुलिजी पियो आहियां चई हाय मां उहो पोइ मूंखे ॿाह मां वतई तवाफ़ करे ॿाहिरि वियासीं त हिकिड़ी गाॾी डॉक्सन हुन ते मूंखे खयईं ड्राइवर खणी वञी हिकिड़े बंगले में लाथई उते सोफ़ा सेट पलंग पिया वरी फ्रूट खणी आयो वरी मानी मां परेशान थी वियुसि अरे बाबा वो ग्वालो तू ही या ॿियो ही जी हा मां तू हिते कीअं पहुते तो त समुंड में टप ॾिनो असां त सम्झोसीं तूं मरी वे त उन ग्वाले रोई करे चयो यार जरव मां तोखां पुछा कयमि त जिदो किथे आहे तो चयो जिदे जूं बत्तियूं ॿरल थियूं मूंखे यकीन थी वियो त मूं वटि पासपोर्ट बि कोन्हे शनाख्ती कार्ड बि कोन्हे टिकट बि कान्हे उते जिदे में मूंखे जहाज़ मां लहण ई कोन ॾींदा उतो ही वरी सागो वापस करे या जेल मोकिलींदा या पाकिस्तान वो दिल में सोचुम इन्हें जिंदगी को मौत भलो आ वो समुंड में टप ॾिनुम रब खां दुआ घुरम या अल्लाह हाणे जिंदगी हुई त बैतुल्लाह जो तवाफ भी कबो तो जे महबूब जे रोज़े जी ज़ियारत भी कबी जेकर मौत अचियो त यू भी हज जे सफ़र में मौत कबूल कर मां वापस कोन ईंदुसि पोइ समुंड में मां टप ॾिनो पोइ ख़बर न पई पोइ चोलनि खणी अचे मूंखे किनारे ते उछलायो पोइ हाली त पाणी पे निकितो पोइ होश आयो पोइ समुंड जे पासे सां थींदी आहे ॼार लोह जी चई मां उन सां वञा पियो ॾिठुमि त हिकिड़ो हमराह हुआ समुंड जे किनारे ते ढगी पियो थो ॾोहे घरवारी उन सां गॾु हुई गिलास में जीअं ॿकरी ॾोहबी आहे ईअं गिलास में पियो ढगी ॾोहे अधु गिलास ॾोहे त वरी ढगी इट हणे वरी गिलास हारजी वञे सो मां हुनखे चयो त मूंखे ही दर खोल त मां तोखे ढगी ॾोही ॾियां सो हुन दर जो खोलियो मां जो ढगीअ जे पुठीअ ते हथु रखियो त ढगी बि सम्झी वई त को ॼाणू माण्हू आयो आहे वंग ॾई बस बीह रही वॾी चोरी खीर जी ॾुधम पाण बि पीतऊं हुननि खे ॿचिड़ो को नंढो अॻे ई खीर कोन हूंदा ई निपलनि वारा चइबो मां हू ॾाढो ख़ुशि थिया उहो जहाज़ जो ऑफिसर हुनखे पुटु ॼाओ हुनजे सहुरे हिन ॾे ढगी मोकिली बसि पोइ हुननि जे लाइ बि नेमत थी पई उन ग्वाले खे चई त हाणे तूं हिते हुज तुंहिंजी मानी बि असां ते रहाश बि असां ते चई महीनो खन मां उते रहियुमि पोइ हुनखे चयमि यार इहे ढगियूं त मां छॾे आयो आहियां लाहौर में इहे मेयूं त मां उते छॾे आयो आहियां वरी भी सागो मूंखे ढगिन जो कम थो कराई मेहरबानी कर मूंखे मके पहुचा पोइ हुन पंहिंजे सहुरे ॾे फोन कई त हिकिड़ो ग्वालो आयो आहे ॾाढो ॼाणू आहे ढगीअ जी ख़िदमत बि करे थो खीर बि ढगी जाम पई ॾे सो हुन चयो त मां गाॾी थो मोकिलियई मूंखे बि ज़रूरत आहे उनजो को वारो हुजे मके में सो चईंसि हेॾे मोकिल पोइ हुन गाॾी मोकिली पोइ वरी पहुचाई अचे मूंखे मके में वरी उते बि हिन दिलि सां ख़िदमत कई ढगिन जी पोइ हुन चयसि यार मूंखे बैतुल्लाह जी ज़ियारत करा हुन चयसि घबरा न तोखे हाणे कानून सां मां हिते रहाईंदुसि शनाख्ती कार्ड पासपोर्ट हर शइ हुनजो कानूनी कमु कयईं बसि चईंसि हीअ जॻह अथई मुंहिंजी गाॾी बि सेखारियईंसि चईंसि हीअ गाॾी आहे मुंहिंजी खीर बि ॾेई अच फलाणे होटल ते जंहिं वक़्त में तुंहिंजी दिलि चाहे वञी बैतुल्लाह जो तवाफ़ कर भली मदीने हलियो वञ नारे तकबीर शाने मदीना नारे तकबीर
काश इन ग्वाले जेतरी मोहब्बत जेकर असांजे दिल में मक्के मदीने जी हुजे त रब जरूर पहुंचाईंदो। मोहब्बत हुंदी त इंशाअल्लाह रब जरूर पहुंचाईंदो। बाकी मोहब्बत न होंदी तो मक्के मदीने पहुंची उते भी कई हाजी बगैर हज जे मोटी आया। मास्टर हो रिटायर थियो पोइ ज़ाल समेत हज ते पोइ हितों खां वठी बस हाजिन सां जेड़ो। हालांकि कुरान मजीद में अल्लाह से फरमायो फला रफस वला फुसूक वला जिदाल फिल हज। रब फरमायो जना हज ते वञो उम्रे ते वञो त जेड़ो भी न कयो गारियूं भी न जो गिला भी न कयो। ही जिंदगी जो आम सफर है। इन सफर में पान के तकलीफ पहुंची वने उहा बर्दाश्त कयो पर बे के हाजी साहब के तकलीफ न जो। पर हिन हितों खां वठी शिकायत जेड़ा शुरू हाजी ॾिसंदा एक कमरे में रहंदा जेड़ा शुरू हिकिड़ो चवंदो त एसी हला ॿियो चवंदो न हला हल बाबा जेड़ो शुरू। हिकिड़ो चवंदो बल्ब ॿारियो ॿियो चवंदो बल्ब न ॿारियो। हितों जेड़ा शुरू। सो हू भी बस रात ॾींहुं जेड़ा पियो करे फाथा हूं असां अजायो आयासीं बंदोबस्त सही ना है तकलीफ़ूं हन हेतरा पैसा वता अथन ठका जो थियो तो 7 ज़ुल्हज ते अटैक पइजी 8 ज़ुल्हज ते हाजी मीना में ही अस्पताल पो 9 जे डी 9 ज़ुल्हज ते अरफात वारे डी जेके हाजी बीमार हुंदा पो हुकूमत जी तरफों गाड़ी हुंदी आ उन्हनि खे अस्पताल खणी गाॾियुनि ते अरफात में पहुचाईंदा छो त अरफात में बीहण फर्ज़ आ। 5 मिंट में बीठो तो हज थी वेंदो। बाकी मिना में न वियो मुज़दलिफ़े में न वियो दम भरींदो चटी ॾींदो मसलो हल थी वेंदुसि कम थी वेंदो। बाकी अरफात में न बीठो तो वरी आईंदी साल हज कज़ा करो। सो हिन खे चऊं बाबा हलो हाजी साहब अरफात में चई अरफात में मां छा अलाह मूंखे हिते बीमारी ॾिनी रब ते कावड़े वेठो मां न वेंदुसि। हुनजी घरवारी खे चऊं भला तूं हल चई मुड़ुसु नथो हले त मां छो हलां। उहा अपने बागी वेही रही माना मक्के मदीने में पहुतो पर हज न कहीं बगैर हज जे वापस। ये भी थियो।